जी अदा हिते छो बीठा आहियो? कहिड़ो एहतिजाज आहे तव्हांजो? कहिड़ो मुतालबो आहे? साईं मुतालबो त इन खां वठी मां इहा अञा मथे थी वियो मूंखे त मां एहतिजाज इहो कंदो पिया ख़ासि करे रोज़ाने जे बुनियाद जी उहो त 2019 में शहज़ाद राय ऐं सलमा आलम NGOs खे मुतालबो असांजो गवर्नमेंट एलिमेंट्री कॉलेज हुसैनाबाद ॾिनो, जंहिंमें तक़रीबन 60 खां वधीक मुलाज़िम हुया, उहे हिननि बदिली कराए विया ऐं उहो नौकिरी ख़तमु थी वई। ऐं इन खां अलावा हू चवंदा त हिन कॉलेज में सिर्फ़ु दाख़िला ॾींदासीं जेके क़ौमी साहिब कराची जो हूंदो, त पोइ वरी हाणे जेको आहे सो हुनजी तमामु वॾी 4-5 एकड़नि ते हॉस्टल छाजे लाइ वरिती पई वञे, माण्हुनि खे ख़ाली करायो वञे, ख़ौफ़ था करायो। हीअ जेकॾहिं तालीम सां सचा हुजनि त मां इहा बार बार गुज़ारिश कंदो आयो आहियां त 2019 खां वठी कुझु पोस्टूं पयूं आहिनि ऐं मां बार बार इहो चवंदो आयो आहियां त हीअ कब्ज़ाखोर आहिनि, तालीम सां हिननि जो तालुक़ु कोई बि कोन्हे, छो त हिन अचण सां ई असांजा सभु मुलाज़िम बदिली करे छॾिया। उन खां पोइ हिते प्राइमरी स्कूल हलंदो हुयो उहो न खोलियो, इन खां पोइ हुननि मिडिल स्कूल हिकिड़ो हलंदो हुयो गर्ल्स जो उहो बंदि करे छॾियो, गर्ल्स हाई स्कूल हलंदो हुयो उहो हिननि बंदि कयो ऐं हिननि जो को बि प्रोजेक्ट अहिड़ो न आहे जेको तालीम सां सचो हुजे। हिन महिल तव्हां हुननि जी दाख़िला ॾिसो त छा आहे दाख़िला, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। ऐं हू सिर्फ़ु सम्झे थो त सिंध उहा आहे जेका कराची आहे ऐं हू सिंध खां कराची खां अलॻि कराइण जो हिकिड़ो मनसूबो आहे। असां गवर्नमेंट सिंध खे गुज़ारिश था करियूं त अफ़सोस जो मुक़ाम आहे जो गवर्नमेंट जा अदाला उहा तंज़ीम हलाए जंहिंजो गवर्नमेंट सां को तालुक़ु ई न आहे, यानी कि गवर्नमेंट फेल थी चुकी आहे ऐं नॉन ऑर्गेनाइज़ेशन गवर्नमेंट जेका उहे अदारा हुनजा हलाए पई। इहो अफ़सोस जो मुक़ाम आहे, पोइ इन जे लाइ इहे अदारा असांखे वापसि खपनि। ऐं हुन दादो सेक्रेटरी एजुकेशन खे हिकिड़ो ख़त लिखियो आहे जंहिंमें हुन ॼाणायो आहे त मूंखे 5-8 सिंध जूं कॉलेजिस खे चओ त मूंसां रिलेट कनि ऐं असांजे दाख़िला जे हवाले सां वधायूं। उन में सिंध जो ज़िक्र करे हुन सिर्फ़ु कराचीअ जे कॉलेजनि जो नालो ॾिनो आहे। असां इन खे सम्झूं था त हीउ दहशतगर्दनि जो उहो ख़्वाबु पूरो करणु थो चाहे जेको सिंध 1 ऐं सिंध 2 जो ख़्वाबु हुयो। हीउ सिंध खे कराची खां अलॻि करण जो हिकिड़ो मनसूबो जोड़े रहियो आहे। असां हिन खे नाकाम कंदासीं इंशाअल्लाह ऐं असां घुरंदा कयूं हिन माण्हूअ खां जेतिरो जल्दी थी सघे असांखे एलिमेंट्री कॉलेज हुसैनाबाद कराची वापसि करायो। वॾी महिरबानी।